ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बर शामिल कंदासीं मलीर मां गुलाम हैदर कलमथी जी। ज़िलो मलीर जे ॻोठ यूसुफ आरफाणी जे रहवासियुनि दांह कई आहे त हू घणे अरसे खां गटर जे गंदे पाणी जे संगीन मसइले खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मौला रबनवाज़ समेत सॼे ॻोठ में न गटर लाइन मौजूदु आहे न ई नेकालियाब जो को मुअसर बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिं सबबु हालतूं ॾींहों ॾींहुं ख़राब थींदियूं पियूं वञनि। रहवासियुनि मूजिबि गटर जो गंदो पाणी गलियुनि में बीठल रहे थो, जंहिं मां सख़्त बदबू पकिड़िजी थी ऐं मुज़ी बीमारियुनि जो ख़तरो वधी वियो आहे। ॿार तोड़ी बुज़ुर्ग मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि, जॾहिं त स्कूल वेंदड़ शागिर्दनि जो रस्तो पाणी बीहण सबबि बंदि थी वियो आहे, जंहिं करे तालीम पिणु सख़्तु मुतासिर थी रही आहे। ॻोठाणनि वसवारनि चूंडियल नुमाइंदनि ऐं लाॻापियल इदारनि ख़ासि तौर ते कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ऐं कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते गटर लाइन विछाइण ऐं नेकालियाब जो मुनासिब इंतज़ाम कयो वञे त जीअं रहवासियुनि खे हिन अज़ाब मां निजात मिली सघे। रहवासियुनि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त इंसानी हमदर्दीअ जे बुनियाद ते मामले जो नोटिस वठी तुर्त अमली क़दम खंया वञनि।